Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. अस्सलाम वालेकुम एंड वेरी वॉर्म वेलकम सुजाग सिंध खे सलाम सिंध। नाज़रीन, अॼु आहे 28 फेबरवरी 28 फेबरवरी ऐं अॼोके ॾींहं ते नॉर्मली ॾिठो वञिबो आहे त फेबरवरी जो महीनो ख़तमु थी वेंदो आहे, पर हिन साल फेबरवरी 29 तारीख़ ताईं हलंदो। सुभाणे जो ॾींहुं बि अञा आहे। सो इहा हिकिड़ी जेको आहे चेंजिंग आहिनि ऐं जेको आहे कैलेंडर आहे ईयरली, जेको उन हवाले सां असां उनखे फॉलो कंदा आहियूं ऐं ॾाढो मां सम्झंदी आहियां हर 4 सालनि खां पोइ इहो साल ईंदो आहे जंहिंमें फेबरवरी 29 महीनो बि थींदो आहे। सो वरी जेको आहे असां वटि अॼोके ॾींहं ते हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत ऐं बहितरीनु नई अनाउंसमेंट त मां न चवंदसि, पर मां चाहींदसि त उन्हनि माण्हुनि खे असां ज़रूरु यादि कयूं। अॼु जो ॾींहुं हिकिड़ो वॾो तारीख़ में वॾो ॾींहुं आहे ऐं इन में इन जी जेका वॾाई आहे उहो इहा आहे त अॼोके ॾींहं ते हिकिड़ो असां वटि लेजेंडरी जेको असांजो कैरेक्टर हुयो अब्दुल सत्तार ईदी साहिबु, हुनजो अॼु जनमु ॾींहुं। सो अब्दुल सत्तार ईदी साहिब खे असां जनमु ॾींहं जूं वाधायूं ॾींदासीं। अहिड़ा माण्हू जेके आहिनि जिते बि आहिनि उन्हनि खे अॼु बि प्यारु मिले थो, अॼु बि यादि कयो वञे थो। उन्हनि खे जेको आहे एंजल ऑफ मर्सी ऐं रिचेस्ट पुअर मैन जे नाले सां बि टाइटल कयो वियो आहे दुनिया में। त ॾिसो, हिकिड़ा माण्हू आहिनि उहे सभु उन्हनि जी बज़ात ज़िंदगी, उन्हनि जी सॼी ज़िंदगी, उन्हनि जो रहणु सहणु उहो सभु हिकिड़ो मिसाल बणिजी थो वञे। त अगरि इंसानियत जी का बहितरीनु मिसाल आहे त अब्दुल सत्तार ईदी साहिबु आहिनि। त दुनिया में वर्ल्ड लार्जेस्ट वॉलंटियरली एम्बुलेंस नेटवर्क जेको आहे उहो ईदी नेटवर्क आहे, जेको इन्हनि जेको आहे शुरूआति कई। ऐं उन सां गॾु जॾहिं काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿियूं बि आहिनि जॾहिं ॾिसनि था त हर माण्हूअ जे हर फ़र्द जो हमदर्द आहिनि, पाकिस्तानी हर माण्हूअ जो अहसासु रखंदड़ आहिनि। इहे इंसानियत जा वॾा मिसाल आहिनि। असां रोज़ु इंसानियत जी ॻाल्हि था कयूं ऐं चाहियूं था त असां पंहिंजा नंढनि भाउ भेण जेके बि असांजा आहिनि उन्हनि जो ख़्यालु कयूं। रुतबे में जेके असांखां घटि आहिनि, अगरि माली उन्हनि वटि फाइनेंशियली का सपोर्ट जी ज़रूरत आहे त असां उन्हनि खे उहा कयूं। पर उहे ॻाल्हियूं आहिनि जेके करणियूं आसान आहिनि, चवणु आसान आहे पर करणु ॾाढो ॾुखियो आहे। सो इन्हनि ॻाल्हियुनि खे सिर्फ़ु ॻाल्हाइणो न आहे, इन्हनि ॻाल्हियुनि जो सिर्फ़ु ज़िक्र न करिणो आहे, पर उन्हनि ते अमल बि करिणो आहे। ऐं अमल करण जे लाइ इन्हनि अहिड़नि शख़्सियतुनि अब्दुल सत्तार ईदी साहिबु जहिड़ियूं जेके शख़्सियतूं आहिनि उहे असांजे लाइ सभ खां वॾो मिसाल आहिनि। उन्हनि जे बारे में मां ॿुधाईंदी हलां त 28 फेबरवरी 1928 में जनमु वरितो हुयनि ऐं उन्हनि जो जनमु जेको आहे मुबारक जनमु हुयो सॼी मैन काइंड जे लाइ, इंसानियत जे लाइ। न सिर्फ़ु पाकिस्तानी मां चवंदसि पर दुनिया में, दुनिया जी सतह ते वेही करे जॾहिं उन्हनि सॼी दुनिया में पंहिंजो कमु कयो, पंहिंजो मौक़िफ़ रखियो ऐं वरी ॾिठो वञे त उहे वरी पाण उन्हनि जी लाइफ छा हुई, कहिड़े क़िस्म सां उहा ज़िंदगी बसर कंदा हुया, छा उन्हनि जो लाइफ स्टाइल हुयो। न उन्हनि वटि का वॾी गाॾी हुई, न उन्हनि वटि को वॾो बंगलो हुयो। जेको उन्हनि कयो, जेका शइ बि उन्हनि जेका आहे वक़्फ़ कई ऐं एक्सपेंड कई, सा ह्यूमनिटीअ ते कई, इंसानियत ते कई, इंसान जी भलाईअ ते कई। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त 20,000 खां वधीक एडॉप्टेड ॿार जिन खे उन्हनि एडॉप्ट कयो, उन्हनि खे गार्डियन तौरु उहे आख़िरी वक़्त ताईं रहिया। जंहिं वक़्तु उन्हनि जी डेथ थी, उन वफ़ात उन्हनि जी थी, त उहे 20,000 खां वधीक एडॉप्टेड ॿारनि जा गार्डियन हुया। त तव्हां ॾिसो त कीअं हिकिड़ो माण्हू पंहिंजी ज़िंदगीअ में छा करे अनमोल थी थो वञे। कुझु माण्हू चवंदा आहिनि न त असां ईअं अहिड़ो को कमु कयूं जो अमर थी वञूं, त हे उहे माण्हू आहिनि जेके ज़िंदगीअ में अचनि था ऐं अहिड़ो कमु करे था उन्हनि जो अमर थी था पवनि। त ॾाढी हिकिड़ी सिंपलिसिटी, सिंपल लिविंग असांखे छा सेखारे विया हिननि जो त सिंपल लिविंग, ज़िंदगीअ खे तव्हां सिंपल कयो। मतिलबु एॾो वॾा कॉम्प्लिकेटेड न कयो त असांखे आसाइशूं खपनि, लग्ज़रीज़ खपनि ऐं पंक्चुअलिटी ऐं हार्ड वर्किंग। सिंप्लिसिटी, पंक्चुअलिटी एंड हार्ड वर्किंग, इहे 3 शयूं आहिनि जेके हिकु इंसान खे अॼु जे दौर में बि थी जेतिरो अगरि उहो चाहे त बहितर पॉज़िटिवली उन्हनि जी लाइफ जेको आहे उहा गुज़ारे सघनि था ऐं उनखे अञा वधीक ग्रूम करे सघनि था ऐं इंसानियत जे लाइ उहे ॾाढो सुठो कमु करे था सघनि। बीइंग अ ह्यूमन काइंड जे लाइ उहे ॾाढो कुझु करे था सघनि। सो इन्हनि ख़ूबसूरत ॻाल्हियुनि ते बि अॻिते ॻाल्हाईंदासीं, छो
छो त अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे त वक़्त जी पाबंदी। वक़्त जी पाबंदी ज़रूरी आहे या न आहे। जेके कॉलर्स असांखे कॉल कनि उन्हनि खे बि असां इहा गुज़ारिश कंदासीं त तव्हां बि असांखे ॿुधाइजो त भला वक़्त जी पाबंदी ज़रूरी आहे या न आहे, तव्हां छा था सम्झो। सो नाज़रीन, पर हिन खां अॻु में मां हिकिड़ी ॾाढी बहितरीनु अनाउंसमेंट आहे जेका ॿुधाइणु चाहींदसि तव्हांखे त पाकिस्तान में पोलियो जे ख़ात्मे लाइ हलंदड़ साल जी ॿी मुल्की मुहिम शुरू थी चुकी आहे, जेका 26 फेबरवरीअ खां शुरू थी आहे ऐं इहा 7 ॾींहंनि जी मुहिम जेका आहे इहा 3 मार्च ताईं जारी रहंदी। हिन में जेका मुहिम इहा जारी आहे इहा थ्रू आउट पाकिस्तान में जेको आहे सिंध, पंजाब, बलोचिस्तान समेत आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान ऐं इस्लामाबाद जे कई ज़िलनि जे ॿारनि जेके 5 साल खां घटि उमिरि जा ॿार आहिनि, जेके तक़रीबन 38 मिलियन आहिनि, उन्हनि खे पोलियो जा क़तरा, पोलियो जा फुड़ा पियारण जी मुहिम आहे जेका शुरू कई वई आहे। पोलियो जो मर्ज़ सोसाइटीअ जे लाइ ॾाढो ख़राबु आहे, ॿारनि जे लाइ ॾाढो नुक़सानदेह आहे ऐं असांखे पंहिंजे ॿारनि खे इन मर्ज़ सां बचाइणो आहे, ज़िंदगी भर जी माज़ूरीअ सां बचाइणो आहे। सो असांजा जेके वालदेन आहिनि, जेके पेरेंट्स आहिनि, उन्हनि जी इहा ज़िमेदारी आहे त उहे अहसास ज़िमेदारीअ जो मुज़ाहिरो कनि ऐं पंहिंजनि ॿारनि खे जेके 5 साल खां घटि उमिरि जा ॿार आहिनि उन्हनि खे पोलियो जा फुड़ा लाज़मी पियारनि ऐं उन्हनि खे ज़िंदगी भर जी माज़ूरीअ खां बचाइनि। छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे अगरि असांजे ॿार खे पंधु करिणो आहे। सो नाज़रीन, इन ई ख़ूबसूरत पब्लिक सर्विस मैसेज सां अॼु जे प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ करे चुका आहियूं ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे इहो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे पारां तावन कयो वियो आहे। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स ॾाढा बहितरीनु जेको आहे पंहिंजो काविशूं कनि पिया ऐं 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में ऑफर कनि था ऐं अगरि तव्हां ख़्वाब था ॾिसो पंहिंजो घर ठाहिण जो, प्लॉट वठण जो, त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे राब्तो कयो। उन्हनि जो कॉन्टेक्ट नंबर बि स्क्रीन ते ईंदो हूंदो, तव्हां चाहियो त उन्हनि खे कॉन्टेक्ट बि करे था सघो। बहितरीनु डेवलपर्स जेके आहिनि, क़ाबिले भरोसो त आहिनि, तव्हां उन्हनि ते एतमाद करे था सघो, से GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आहिनि। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में जंहिं तावन कयो आहे सो आहे ख़ूबसूरत मुंहं खे जेका ड्रेस पातल आहे ऐं अॼु जो जेको ड्रेस आहे तमामु बहितरीनु ऐं कुझु चेंज आहे। ईअं चइबो आहे न त कुझु नवाण आणिजे, ईअं थोरी डिज़ाइनिंग में चेंजिंग आहे, सिंप्लिसिटी अथसि पर ॾाढी ख़ूबसूरत उन जी डिज़ाइनिंग आहे ऐं ईअं ब्रांड आहे लाइम लाइट जो। लाइम लाइट जी वेबसाइट ऐं उन जो नालो स्क्रीन ते ईंदो हूंदो, तव्हां उन्हनि खे कॉन्टेक्ट करे सघो था अगरि तव्हांखे इन्हनि जूं डिज़ाइनिंग्स ऐं इन्हनि जो कमु पसंदि आयो आहे। सो नाज़रीन, पर वक़्त जो जेको आहे छा आहे त तक़ाज़ो आहे, असांजे वटि महिमान मौजूदु आहिनि जेके इंतज़ारु था कनि तव्हां सां मुलाक़ात जो। सो नंढड़ी साही वठूं था, साही खां पोइ वरी वापसि ईंदासीं ऐं तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं महिमाननि सां। सो ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु महिमान बि असांखे जॉइन करे छॾियो आहे। महिमाननि जी शमूलियत सां गॾु असांजो सेट तमामु जेको आहे भरपूर नमूने सां ईअं थो लॻे पियो ॼण त ख़ुशगवार हिकिड़ो मौसम अची वियो आहे, छो त बहितरीनु असां वटि गेस्ट मौजूदु आहिनि ऐं कारआमद आहिनि, मोतबर शख़्सियतूं असां वटि आहिनि। अॼु जे असांजे सेट में असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि सां जेके असां ॻाल्हियूं कंदासीं से ॾाढियूं इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं हूंदियूं ऐं जीअं त अॼु जो टॉपिक आहे तव्हांखे ख़बर आहे, मां अॻु में बि अनाउंस करे चुकी आहियां, पर जिन माण्हुनि असांखे हाणे जॉइन कयो आहे उन्हनि जे लाइ मां वरी ॿुधाईंदी हलां त अॼु जो टॉपिक आहे त वक़्त जी पाबंदी, उन जी अहमियत केतिरी आहे या उन जी तव्हां छा था सम्झो त उन जी अहमियत ज़रूरत आहे उन जी या न आहे वक़्त जी पाबंदीअ जो। छो त इन्हनि ॻाल्हियुनि खे जॾहिं असां डायलॉग कंदा आहियूं, डिस्कस कंदा आहियूं असांजा महिमाननि सां गॾु, त अञा बहितर तरीक़े सां असांखे ज़िंदगीअ जा उसूल, वैल्यूज़, प्रिंसिपल्स जेके आहिनि उन्हनि खे ॼाणण जो मौक़ो मिलंदो आहे। छो त कीअं न कीअं ज़ाहिर आहे किथे न किथे इंसान में कोताहियूं आहिनि, कमियूं रहिजी वञनि थियूं। सभु कुझु ख़बर हूंदे बि ख़बर हूंदी आहे त हे कमु कबो त सही थींदो, हीउ कमु कंदासीं त हीउ ग़लति कमु आहे, हिन शइ खे अवॉइड करणु घुरिजे, पर पोइ बि काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां करे वेंदा आहियूं, असांखे ख़बर आहे त न करणु घुरिजनि पर पोइ बि थी वेंदियूं आहिनि। सो इन्हनि ॻाल्हियुनि ते बहितर अॻिते डिस्कस कंदासीं, बहितर महिमाननि सां सुठे तरीक़े सां, अञा बहितरीनु तरीक़े सां ॻाल्हाईंदासीं, अञा सुठो उत्साह हासिलु करण जी कोशिशि कंदासीं, शऊर जेतिरो थी सघे ओतिरो हासिलु करण जी कोशिशि कंदासीं। सो मां इंट्रोड्यूस कराईंदी हलां असांजे महिमाननि सां, छो त असांजा महिमान जेके आहिनि
उहे ई असांजे प्रोग्राम खे चार चंड लॻाईंदा आहिनि ऐं उहे ई असांजो जेको आहे प्रोग्राम आहे सभु उन्हनि जे सां ई वाबस्ता हूंदो आहे ऐं इहे सभु कोशिशूं ऐं काविशूं आहिनि अव्हां जे लाइ ॾिसंदड़नि जे लाइ त तव्हां में इंफॉर्मेशन ऐं शऊर ऐं तालीम ऐं तरबियत जो जेतिरो थी सघे असां कॉन्ट्रीब्यूट कयूं ऐं उन में इज़ाफ़ो कयूं। सो बहितरीन शख़्सियतूं ऐं हिकु जेका शख़्सियत मां सम्झंदी आहियां जो असां सां गॾु मौजूदु आहे सा मोतबर शख़्सियत आहे, तमामु क़ाबिल एहतराम शख़्सियत आहिनि ऐं काफ़ी कुझु उन्हनि जे जेको ज़िंदगीअ जो बैकग्राउंड आहे उहो एॾो डिघो एॾो वॾो तारीफ़ उन्हनि जो एॾो तवील आहे जो मां सोचां पई त मां उन्हनि खे जेको आहे सो छा उन्हनि जे बारे में ॿुधाए ॾिए। छो त कुझु माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जा नालो उन्हनि जी शख़्सियत सिर्फ़ु उहा ई उन्हनि जो तारीफ़ हूंदी आहे त एॾो पंहिंजे पाण खे कंट्रीब्यूट त कनि था पिया पर उन्हनि जो ख़ानदान बि माशाल्लाह वॾो आहे। पर साईं जन चयो त मुंहिंजे ख़ानदान जे बारे में न ॿुधाइजो छो त मां चाहींदो आहियां त मुंहिंजो तारीफ़ मुंहिंजे पंहिंजी ज़ात जे हवाले सां थिए। मुंहिंजो हवालो मुंहिंजी पंहिंजी ज़ात आहे, मुंहिंजी पंहिंजी पर्सनैलिटी आहे ऐं बिल्कुलु सही सम्झनि था पिया, बिल्कुलु सही ॿुधायो अथऊं। सो असां वटि मौजूदु आहिनि जेके पीपल्स डॉक्टर फोरम पाकिस्तान जा सदर आहिनि, प्रेसिडेंट आहिनि ऐं चेयरमैन आहिनि सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटीअ जा, वाइस चेयरमैन आहिनि सिंधी अदबी बोर्ड जा ऐं बहितरीन शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे। अॻूणो PP सेनेटर बि रही चुका आहिनि। सो जनाब डॉक्टर करीम ख़्वाजा साहब खे असां वेलकम कयूं था। भलीकार डॉक्टर तव्हांखे थैंक यू वेलकम ऐं मशकूर आहियूं त तव्हां अॼु असांजे आया असांजे अंगण ते असांजे लाइ टाइम कढी आया। डॉक्टर साहब सां गॾु असां सां मौजूदु जेके आहिनि उहे बि डॉक्टर आहिनि पर उहे वरी डर्मेटोलॉजीअ में उन्हनि जो कमु आहे, उन हवाले सां कमु था कनि पिया। अॼुकल्ह जेॾो थी सघे त मीडिया जो दौरु आहे ऐं हर मीडिया में चाहे औरत हुजे या मर्द पंहिंजी ब्यूटी कॉन्शियस थी थो वञे छो त ज़ाहिर आहे स्क्रीन आहे, उनजो फील्ड आहे, उन फील्ड जी रिक्वायरमेंट आहे। सो बहितरीन जेके नवां असां वटि ट्रीटमेंट्स अची विया आहिनि जंहिंजी वजह सां अॻु में इहे इशूज़ हूंदा हुया। अॻु में दौर में माण्हू सोचींदा हुया त रंगत जा इशूज़ आहिनि, वार असांखे छिट आहिनि या उहे मर्द हज़रात जंहिंजा वक़्त खां अॻु में जेके वार छणी था पवनि, गंजपन अची थो वञे त उहो हिकिड़ो वॾो मसइलो हूंदो। हाणे इन्हनि सभिनी मसइलनि जा इलाज आहिनि, ट्रीटमेंट्स आहिनि, उन हवाले सां डॉक्टर आहिनि असां सां गॾु, उन्हनि सां अॻिते वधीक डिस्कस कंदासीं। सो वेलकम कयूं था डॉक्टर अली रईस के। अस्सलाम वालेकुम डॉक्टर। वालेकुम अस्सलाम। वेलकम करते हैं, मशकूर हैं कि आप आए हमारे साथ और हमारे प्रोग्राम में आज शामिल हैं हमारे। थैंक यू वेरी मच, आपने इनवाइट किया हमें यहाँ पर। थैंक यू सो मच। आपके साथ मज़ीद गुफ्तगू भी होगी और ज़्यादा अच्छे तरीके से जो है इंफॉर्मेशन गेन करने की कोशिश करेंगे। डॉक्टर साहब असां वटि ॿई डॉक्टर साहब मौजूदु आहिनि पर उन सां गॾोगॾु असां वटि हिकिड़ो टियों सिंगर जेके आहिनि उहे बि मौजूदु आहिनि, ॾाढा बहितरीन ऐं टैलेंटेड सिंगर ऐं ख़ूबसूरत उन्हनि जी आवाज़ आहे। जॾहिं उहे प्रैक्टिस पे कनि पिया त मूंखे ॾाढो सुठो पियो फील थिए, हिकिड़ो समा तारी थी वियो असांजे स्टूडियो में उन्हनि जी आवाज़ सां। वेलकम कयूं था अब्दुल कादिर खत्री साहब के। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। ऐसे पुरजोश तरीके से सलाम किया आपने कि बिल्कुल जो थोड़ा बहुत नींद में होगा ना वो भी जाग गया होगा। अब बिल्कुल साईं सुबह जी बिल्कुल सुबह की शुरुआत हो चुकी है, सुबह जी शुरुआत थी चुकी आहे, असांजी भाख फुटी चुकी आहे ऐं हींअर असां बि बिल्कुलु सजाग थी चुका आहियूं। जेके चाहियूं बि अची वियूं आहिनि असां वटि, सभ खां वॾी ॻाल्हि इहा चांहि अची वई आहे त हाणे त ठहे थो त बिल्कुलु माण्हू सजाग थी वञे। छो त जेके असां सुबुह सवेर वेही करे ॻाल्हियूं कंदा आहियूं असांजी कोशिशि हूंदी आहे त तव्हां में जेको आहे इंफॉर्मेशन जो इज़ाफ़ो त थिए, उन सां गॾोगॾु हिकिड़ी इंस्पिरेशन मिले। इंस्पिरेशन छा आहे, सोर्स ऑफ इंस्पिरेशन, माण्हू कीअं थो कंहिंखे सेट करे, कीअं थो कंहिं मां हासिलु करे, पंहिंजा गोल्स सेट थो करे ज़िंदगीअ जा, इन्हनि ते ॻाल्हाईंदासीं। पर शुरूआति कंदासीं गुफ़्तगूअ जो डॉक्टर साहब खां। डॉक्टर साहब तव्हां जेको आहे असां ॾिसो पिया जॾहिं असां कल्ह प्रोग्राम असांजो हुयो मेंटल हेल्थ ते ऐं तव्हां त पाण काफ़ी सॼो जेको आहे हिकिड़ो लाइफ इन हवाले सां गुज़ारी आहे त इंसान जी मेंटल हेल्थ जेका आहे उहा कीअं थी ग्रो करे, उहा कीअं थी अफेक्ट करे माण्हुनि जे रवैयनि सां। कल्ह जो प्रोग्राम में असां इहो पिया ॻाल्हायोसीं पर अॼु वरी जंहिं हवाले सां असांजो टॉपिक बि आहे त वक़्त जी पाबंदी। त चइबो आहे त सही ॻाल्हि सही वक़्त ते सुठी लॻंदी आहे। इन्हनि ॻाल्हियूं जेके असांजे वॾनि जूं चवाणियूं आहिनि न, असां चई चुका आहिनि सही ॻाल्हि जो सही वक़्त ते कयो ऐं वक़्तु गुज़री वञे त उन ॻाल्हि खे वरजाइण बि अजायो आहे। त अॼुकल्ह इहे जेके वैल्यूज़ आहिनि जिन खे चइबो आहे त बेसिक नेसेसिटीज़ आहिनि जेके असां वटि एथिक्स में थियूं अची वञनि, मैनर्स में थियूं अची वञनि, इहे छो एॾो घटिजी वियूं आहिनि? तव्हांखे कीअं थो लॻे, तव्हां छा था सम्झो इन शइ खे, त इन शइ जी कमी छो आहे सोसाइटीअ में या माण्हू किथे आहे? माना इंसान जो शऊर असां वटि सिंधियुनि में किथे लेकिंग आहे? छा
कंहिं शइ जी ज़रूरत आहे? मतिलबु आहे त हर दौर जा हिकिड़ा पंहिंजा डायनेमिक्स हूंदा आहिनि। मसलन ही इंसान इन धरती ते होमो सेपियंस जेके उनखे 2 लाख साल थिया आहिनि, पर असांजी रिटन हिस्ट्री जेका आहे सा 10,000 साल पुराणी आहे या 12,000 साल पुराणी आहे। त पहिरीं त इंसान जेको आहे सो शिकारी हो, शिकार करे वक़्तु गुज़ारींदो। उन वक़्तु हुन जा वैल्यूज़ ॿिया हुआ। त उन वक़्तु ट्राइब्स ऐं जेके जथनि में माण्हू रहंदा हुआ। उन खां पोइ इहो एग्रीकल्चर दौरु आयो जंहिंमें 10,000 साल जी तारीख़ जेका असांजी आहे इंसाननि जी, उहो हिकिड़ी एग्रीकल्चर दौर जी आहे। उनमें हिकिड़ा पंहिंजा वैल्यूज़ डेवलप थिया जेके अञा ताईं उहे हलनि पिया। गुज़िरियल 400 सालनि खां इंडस्ट्रियल दौरु आयो आहे सॼी दुनिया में, त उन जा पंहिंजा 200-250 सालनि खां वधीक फ्रांस जे इनकलाब खां पोइ वरी हिकिड़ी ॿिया डायनेमिक्स आया आहिनि। हर दौर जा हिकिड़ा रस्म रवाज हूंदा आहिनि, ॻाल्हाइण जा अंदाज़ हूंदा आहिनि ऐं जेके बि वैल्यूज़ लाइफ जा हूंदा आहिनि, दोस्तियूं, दुश्मनियूं ऐं फ्रेंडशिप्स। बिल्कुलु। ऐं इन्हनि वैल्यूज़ में तव्हां जेको शुरूअ में ज़िक्र कयो त सभ खां वधीक इंसान जो पंहिंजो जेको आहे कारकर्दगी पंहिंजी शख़्सियत आहे। जी जी। अक्सर असां वटि त इहो ॾाढो आम आहे त माण्हूअ जो अगरि ग्रैंड फादर को सोसाइटीअ में को मक़ाम रखे थो, उनजे पीउ को कमु कयो आहे, उनजी माउ जी का हैसियत आहे, त उहे सोसाइटीअ में निकिरी चवनि था मां फलाणे जो पुटु आहियां, मां फलाणे जी धीउ आहियां। पंहिंजो तारुफ़ ईअं कराईंदा आहिनि, उन्हनि जो पंहिंजी शख़्सियत, पंहिंजो तारुफ़ जेको किथे न किथे ढकिजी थो वञे। इहो जेको आहे एग्रीकल्चर दौर में जेको वैल्यूज़ में माण्हू चवंदो त मुंहिंजो पीउ ॾाढो, मुंहिंजो जेको ख़ानदान फलाणे जेको आहे सो फैमिली जो आहे, या मुंहिंजे पीउ ॾाॾनि वटि इहे शयूं हुयूं, या हाणे जेको इंडस्ट्रियल दौर में इहा चीज़ ख़तमु थी वई आहे। हाणे इहा चीज़ मिसाल तौर ते तव्हां वञी करे कल्चर्ड वे में अगरि किथे चवंदो त बाबा मुंहिंजो पीउ हीअं कयो, मुंहिंजे ॾाॾे हीअं कयो, मुंहिंजी फैमिली जा इहे कम आहिनि, त उहो डज़न्ट लुक्स नाइस। अॼु माण्हू चवंदा भई तूं छा आहीं, तुंहिंजी कॉन्ट्रीब्यूशन छा आहे, तूं छा पियो करें। इहो वैल्यूज़ चेंज थी वियूं आहिनि 200 सालनि खां सॼी दुनिया में। अगरि यूरोप में तव्हां वञी करे इहे चीज़ूं कंदो त माण्हू चवंदो बेवकूफ़ आहे, ती पाण छा आहियो। त हाणे मां तव्हांखे इहो ई शुरू में चयो त अॼु जे दौर में माण्हू इहो ॾिसंदो आहे, माण्हू या मर्द औरत या सोसाइटी इहो ॾिसंदी आहे तव्हांजी छा कंट्रीब्यूशन आहे। मिसाल असांजे बहिराड़ी में हिकिड़ो माण्हू तरक़ी करे उहो थी वेंदो आहे, वॾे उहिदे ते अची वेंदो आहे, या पैसे वारो थी वेंदो आहे, त उहो जेको टिपिकल जेको वॾेरो हूंदो चवंदो यार हिनजो पीउ हीअं कंदो, मुंहिंजो ॾाॾो हीअं कंदो, अड़े बाबा चलो हुन पीउ ॾाॾे हीअं कयो, हाणे त हू तरक़ी करे तोखे त मारे वेठो आहे न। ऐं तूं पाण छा आहीं, सही, तूं पाण छा आहीं। ऐं उहो मतिलबु इहो न रुॻो असांजे सूबे सिंध में आहे, पंजाब, केपी, बलोचिस्तान, बलोचनि में त हद खां वधीक आहे। उहो इन उन चकर में कॉम्प्लेक्स खां केरु निकिरे कोन थो। बिल्कुलु। त हाणे उहो उनमें उहो न निकिरंदो त हू पाण प्रॉपर जेको आहे सो हुन माशरे में विदर थी वेंदो, ख़तमु थी वेंदो या ख़तमु थी वेंदी। हाणे अॼु जो दौरु जेको आहे वैल्यूज़ चेंज थी विया आहिनि। बिल्कुलु सही था चवनि साईं जन, अॼु जे दौर जा वैल्यूज़ चेंज थी विया आहिनि ऐं वैल्यूज़ सां गॾोगॾु सोच बि मटिजी वई आहे, माहौल मटिजी वियो आहे काफ़ी। ऐं माहौल मटिजी वियो आहे त नवाण अची वई आहे, काफ़ी शयूं नयूं अची वियूं आहिनि, नयूं शयूं इंट्रोड्यूस थी वियूं आहिनि। ऐं जॾहिं नयूं शयूं अची वियूं आहिनि त असां वटि डॉक्टर साहब मौजूदु आहिनि, डॉक्टर अली रईस साहब। उन्हनि खां पुछंदासीं, डॉक्टर साहब आप ये बताएं कि जो अभी नई टेक्नोलॉजी के हवाले से बात कर रही थी, डॉक्टर साहब ने पहले पुराने वैल्यूज़ की बात की, इंसान की अपनी शख्सियत है, उसका अपना जो है काम है, उस पर बात की है। उन सब बातों के साथ अब जो नया एक ट्रेंड आ गया है ना, इस ट्रेंड को आप जो है कैसे देख रहे हैं कि हर दूसरा इंसान अपनी बज़ाहिरी खूबसूरती के बारे में बहुत ज़्यादा कॉन्शियस है, और ख़ास तौर पे जो मीडिया रिलेटेड लोग हैं, लेकिन अगर मीडिया से वाबस्ता ना भी हों तो फिर भी, तो ये सब
खूबसूरत एक अलग चीज़ है और खूबसूरती एक और अलग चीज़ है ना। लोग खूबसूरत जो है ना इंसान होना भूल गया है। वो सारा फोकस हमारी सूरत पर है कि हम दिख कैसे रहे, खूबसूरत दिख रहे हैं, रंगत कैसी है हमारी, बाल हमारे कैसे हैं। तो ये आप कैसे देखते हैं इस चीज़ को? सोसाइटी में इस चीज़ का बहुत ज़्यादा रुझान हो गया है। देखिए, रुझान हमेशा से खूबसूरती की तरफ इंसानियत का रहा है, चाहे वो इंटरनल खूबसूरती की बात करें या एक्सटर्नल खूबसूरती की बात करें। एक्सटर्नल खूबसूरती आजकल और हमेशा इसलिए ज़रूरी रही है कि वो आपके काम और परफॉर्मेंस के ऊपर उसका जो असर है ना वो हमेशा आता रहा है। चाहे आप किसी भी फील्ड के अंदर हैं, चाहे आप मीडिया रिलेटेड हैं, चाहे आप किसी और फील्ड के अंदर हैं, जितने अच्छे आप दिख रहे होंगे वो कहीं ना कहीं आपकी परफॉर्मेंस के अंदर झलकती है वो चीज़। तो आज के दौर में तो बड़ी अच्छी अच्छी टेक्निक्स हमारे पास आ गई हैं जो कि हम इम्प्लीमेंट कर रहे होते हैं कॉस्मेटोलॉजी के अंदर। कॉस्मेटोलॉजी हमारी ऐसी फील्ड है कि जो बहुत वास्ट है और बहुत क्विकली वो इम्प्रूव कर रही है। अच्छा, कॉस्मेटोलॉजी को बाकी एज ए डर्मेटोलॉजिस्ट और स्किन स्पेशलिस्ट से अलग कैसे आप समझे में? काफ़ी लोग कहते हैं कि स्किन के डॉक्टर हैं ये भी। हाँ, तो क्या वाकई में वो भी स्किन की ही एक फॉर्म है? स्किन एक बड़ी वास्ट फील्ड है। अब कॉस्मेटोलॉजी रिलेटेड टू कॉस्मेटिक्स और ब्यूटी रिलेटेड हम उसको ज़्यादा लेके चलते हैं, एस्थेटिक्स को हम उसमें ज़्यादा फोकस करते हैं। डर्मेटोलॉजी में फिर हम डिजीज़ को लेके चलते हैं, आपकी ठीक है, सर्जरीज को लेके चलते हैं। तो ये दो काफ़ी डिफरेंट फील्ड्स हैं। तो कॉस्मेटोलॉजी में सर्जरीज नहीं होती हैं? सर्जरीज नहीं होती हैं। कॉस्मेटिकल सर्जरी देखें, डर्मेटोलॉजी में एक आ जाती है कॉस्मेटिकल सर्जरीज, वहाँ पर भी हम बात कर सकते हैं। लेकिन बेसिकली ऑन ग्राउंड जो कॉस्मेटोलॉजी है वो आपके ओवर द काउंटर जो प्रोडक्ट्स होते हैं उससे रिलेट कर रही होती है। जैसे कि आजकल आपने एक परमानेंट मेकअप का सुना हो शायद। जी परमानेंट, हाँ। अब एक मेकअप हुआ करता था जो सिंपल आप किसी इवेंट बेस पे करा लिया करते थे, या दुल्हन ने अपनी शादी पे मेकअप्स वगैरह जो टेम्परेरी करा लेते थे, वॉश कर लिया तो वाइप आउट हो जाता था। अब इस तरह होता है कि हमारे पास डिफरेंट टेक्निक्स अवेलेबल हैं, जिसमें एक टेक्निक है परमानेंट मेकअप, जिसमें हम आईब्रो टिंटिंग, लिप टिंटिंग, बेबी ग्लो, मतलब ये वो चीज़ें जो कि परसिस्ट करती हैं। अगर हम आपको उसके 1 से 2 सेशंस कर दें तो वो फिर परसिस्ट करती हैं फॉर 6 मंथ्स 8 मंथ्स, वो आप कैरी करते हैं, वो वाइप आउट ईजिली नहीं हो जाती हैं। सही जी, ज़बरदस्त, बेहतरीन। तो ये भी तो मैंने बहुत सुना है कि इस तरह के ज़्यादा ट्रीटमेंट करोगे, कुदरत के निज़ाम से ज़्यादा खेलोगे तो खुदा ना खास्ता कोई बड़ी स्किन का कोई डिजीज़ हो जाएगी, कोई बीमारी हो जाएगी। हाँ, तो ये तो डिपेंड करता है कि आप प्रोडक्ट कौन से यूज़ कर रहे हैं। अच्छा, हर दौर में अच्छे और बुरे प्रोडक्ट्स मौजूद होते हैं। आप क्वालिटी प्रोडक्ट्स के ऊपर जब बात करते हैं तो हमेशा कभी भी कोई भी जितने भी आपके क्वालिटी प्रोडक्ट्स होंगे वो FDA अप्रूव्ड भी होंगे और वो एक प्रॉपर टेस्ट एंड ट्रायल्स के बाद आपकी स्किन के ऊपर अप्लाई होते हैं। और मोस्टली जो हमारे प्रोडक्ट्स होते हैं वो बोटेनिकल प्रोडक्ट्स होते हैं जो हम स्किन के ऊपर अप्लाई कर रहे होते हैं। तो मतलब आपके कहने का मतलब है कि इतना इसका कोई खास नुकसान होता नहीं है कि खुदा ना खास्ता कोई किसी को कैंसर हो गया स्किन का। बहुत लोग तो बहुत ज़्यादा डर रहे होते हैं कि ये कैसे क्या करें। नहीं, बिल्कुल भी नहीं। कैंसर की डेफिनेशन ही बिल्कुल डिफरेंट है। ठीक है, कैंसर को तो अभी तक हम आइडेंटिफाई नहीं कर सकते कि कौन सा पॉजिटिव एजेंट होता है जो आपकी कैंसर कॉज कर रहा होता है। लेकिन डेफिनेटली जब हम स्किन की बात करते हैं, किसी भी चीज़ की बात करते हैं, तो कोशिश हम सेफ साइड पे ये करते हैं कि अच्छा प्रोडक्ट होना चाहिए और यू शुड नो कि जहाँ से आप बाय कर रहे हैं या कहीं से भी आप ट्रीटमेंट ले रहे हैं वो कितनी ऑथेंटिक है और कितने अच्छे प्रोडक्ट्स वहाँ पे यूज़ हो रहे हैं आपके। ठीक है, बेहतरीन, ज़बरदस्त। तो ये मैं समझती हूँ। तो और सबसे ज़्यादा आपके पास जो पेशेंट आता है, सबसे ज़्यादा आज की तारीख में क्या मसला लेकर आता है इस पूरे कॉस्मेटिक पूरे इस ट्रीटमेंट के हवाले से? देखिए, मैं जब भी बात करता हूँ मैं डाइट और स्ट्रेस लेवल्स की बात करता हूँ। आज के दौर में आपके स्ट्रेस लेवल ज़्यादा हैं जिसकी वजह से हार्मोनल इम्बैलेंसेस पे आप चले जाते हो। जैसे ही हार्मोनल इम्बैलेंसेस पे जाओगे तो हेयर फॉल, एक्नी ब्रेकआउट्स और प्रीमेच्योर एजिंग, मतलब फाइन लाइंस का जल्दी आ जाना, ये सारी एसोसिएट कर रही होती हैं एक दूसरे के साथ। तो जिसमें आपकी डाइट और आपके स्ट्रेस लेवल्स दोनों एक दूसरे के साथ इंटरेक्ट करके आपकी स्किन के ऊपर नजर आना शुरू हो जाते हैं। बेहतरीन। तो मतलब कि स्ट्रेस और ये सारी चीजें जो है ये भी आप इफेक्ट करती हैं तो आपकी खूबसूरती पर, आपकी ब्यूटी पर। सो नाज़रीन, खूबसूरत नज़र अचणो आहे त स्ट्रेस न वठो, डिस्टर्ब न थियो, कंहिं क़िस्म जो पंहिंजी निंड जो टाइम रखो ऐं वक़्त जी पाबंदी आहे, वक़्त ते निंड कयो, वक़्त ते उथो, हर शइ जो पंहिंजो वक़्तु मुक़ररु कयो, जेको असांजे अॼु जे टाइम प्रोग्राम जो टॉपिक भी आहे। पर हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े सॉन्ग जो, भला मौसीक़ी ॿुधो, मौसीक़ी सुन लिया आप? डू यू लाइक म्यूजिक? बिल्कुल, मौसीकी वो कहते हैं ना कि रूह की ग़ज़ा है, रूह की तो ग़ज़ा। हम में आप थोड़ी सी ग़ज़ा ज़रूर, आपको भी हम ग़ज़ा देंगे, तो आप जो है बिल्कुल परेशान नहीं हो हमारे साईं जन। हिकिड़ो तव्हांजी इजाज़त हुजे त हिकिड़ो जी सर, क्या कौन सा सॉन्ग आप हमें आज सुनाइए? ले रहा हूँ लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह की मनक़बत है भी, दमादम मस्त कलंदर। जबरदस्त।
दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर हुसैनी लाल कलंदर अली दम दम दे अंदर हुसैनी लाल कलंदर अली दम दम दे दम अली दम 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 अली दम 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 दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर उचरा रोजा पीरा हो तेरा उचरा रोजा पीरा हो उचरा रोजा पीरा हो तेरा हैठ वगैरह दरियाई मुरादा दिल दिया मारी दिलानू ना ठुकरावी मुरादा दिल दिया दमली दम दम दमली दम दम दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर मावनू पीरा पचड़े देनाई मावनू पीरा पीरा हो मावनू पीरा पचड़े देनाई पैणानु वीर मिलावी दुखियों को मिलाना बड़ा जालिम है ज़माना सभी बिछड़ों को मिलाना दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर चार चराग तेरे पलड़ हमेशा चार चराग तेरे पीरा हो चार चराग तेरे बलड़ हमेशा पंजड़ा में बालड़ आई हो दिलानू ना ठुकरावी मुरादा दिल दिया दिलानू ना ठुकरावी मुरादा
वफादी कलंदर हुसैनी लाल कलंदर रवे दम दम दे अंदर हुसैनी लाल कलंदर रवे दम दम दे अंदर नमली दम दम नमली दम 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 Thank you. थैंक यू सो मच। ऐं बहितरीन नाज़रीन कलाम ॿुधोसीं। वक़्तु थियो आहे साहीअ जो। साही वठूं था, साही खां पोइ वरी वापसि ईंदासीं असांजे महिमाननि सां अञा बहितरीन कचहरी कंदासीं। किथे न वञिजो, ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ख़ूबसूरत महिमाननि सां बहितरीन ऐं करामत कचहरी कंदासीं। छो त असां वटि जेके महिमान आहिनि से ॾाढो मुश्किल सां असांखे मिलिया आहिनि। जेतिरो थी सघे असांजी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि मां इंफॉर्मेशन गेन करे सघूं। सिखण जो हिकिड़ो न लर्निंग प्रोसेस हूंदो आहे, इहा हिकिड़ी हैबिट हूंदी आहे। इनखे तव्हां अगरि आदत बणायो त तव्हांजे लाइ ॾाढो सुठो साबित थी सघे थी। डॉक्टर साहब, तव्हां इहो ॿुधायो त जेका असां सोसाइटीअ ते ॻाल्हि पई कईसीं, वैल्यूज़ ते ॻाल्हि कईसीं, असांजा पुराणा वैल्यूज़ इहे हुया, पुराणी सोच इहा हुई, पर अॼु जी बि सोच कुझु शयूं वरी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके सदियुनि खां हलंदियूं आहिनि ऐं उहे असांजी हक़ीक़त हूंदी आहे, असांजी सकाफ़त हूंदी आहे। मिसाल जे तौर ते असांजी ॿोली, सिंधी ॿोली। तव्हांजो सिंधी ॿोलीअ ते काफ़ी कम बि आहे, तव्हां जूं काविशूं बि घणियूं आहिनि, तव्हां अदब सां बि तव्हांजो वास्तो आहे। अॼुकल्ह जे दौर में भला ॿोलीअ खे किथे था ॾिसो पिया, या नई टहीअ में छा कहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंजी बहितरीअ जी ज़रूरत आहे ॿोलीअ जे हवाले सां? ही फेबरवरी जो महीनो पियो हले त जेको आहे सो यूनाइटेड नेशन तरफ़ां 21 फेबरवरी ते ॿोलियुनि जो क़ौमी ॾींहुं सेलिब्रेट थो कयो वञे कि हर बच्चे खे इहो राइट आहे त हू पंहिंजी मादरी ज़बान में एजुकेशन हासिल करे ऐं जेको आहे सो हुन ॿोली खे फैलिजण जो मौक़ो मिले। बेसिकली 51 में या 52 में उते राइट्स थिया हुआ ईस्ट पाकिस्तान में ॿोली जे मसइले ते, त उन्हनि चयो त बंगाली खे बि नेशनल लैंग्वेज जो स्टेटस मिले ऐं उनमें फायरिंग थी हुई, उनमें बंगाली स्टूडेंट्स शहीद थिया हुआ ऐं पोइ जेको आहे सो अॻिते हली करे यूनाइटेड नेशन 21 फेबरवरी ते इहो कयो। एज़ अ सेनेटर मूं कोशिशि कई, मुंहिंजा इलाही बिल्स जेके लेजिस्लेटिव बिल्स जंहिंमें के पास थिया के जेके प्राइवेट मेंबर डे जी हैसियत सां एज़ अ मेंबर माण्हू कंदो आहे, त मुंहिंजा जेके सो 5 बिल्स अहिड़ा हुआ जेके सेनेट पास कया, 2 अहिड़ा हुआ जेके ॿिन्ही ऐवान पास कया जेके रूल ऑफ द लैंड थी विया ऐं के हुआ जेके पास कोन थी सघिया। उनमें मूं इहो चाहियो पिए त सिंधी लैंग्वेज, पंजाबी, पश्तो, बलोची, ब्रावी, हिंदको ऐं सराइकी पंजाबी, इहे सभु सिंधी ॿोली इहा जेका आहे नेशनल लैंग्वेज जो स्टेटस मिलणु खपे। मूंखां पहिरीं किन माण्हुनि कोशिशि कई हुई, मूंखां पोइ बि माण्हुनि कोशिशि कई नेशनल असेंबली में, सेनेट में, पर उहो असां कामयाबु कोन बि आहियूं अञा ताईं। ऐं असीं चाहियूं था त इहो सिंधी ॿोली खे बि अलॉन्ग विथ ॿिया जेके हुन नेशनल लैंग्वेज जो स्टेटस मिले ऐं ॿोली जेको बच्चो जेको आहे उहो पंहिंजी मादरी ज़बान में ई ॻाल्हाईंदो आहे माउ सां, या जेको आहे सो इहो सॼी दुनिया जो हिकिड़ो माउ ॿोली जंहिंखे चवंदा आहिनि डायनेमिक्स उसूल आहे ऐं उहो असांखे करिणो पवंदो अॼु न सुभाणे। ॾिसो, ॿी ॻाल्हि इहा आहे त दुनिया में ॿोलियूं श्रिंक पियूं थियनि। मसलन इंग्लिश नंबर 1 ते आहे, ॿिए नंबर ते तव्हां चओ त फ्रेंच आहे या स्पेनिश आहे या चाइनीज़ आहे या जेके कॉलोनियल पावर्स रहिया आहिनि उन्हनि जी ॿोलियूं आहिनि ऐं इलाही ॿोलियूं हज़ारनि सालनि खां जेके ॿोलियूं हुयूं श्रिंक थी वियूं, ख़तमु थी वियूं। त बहरहाल हाणे सिंधी ॿोलण वारा ॻाल्हि करण वारा सॼी दुनिया में कम से कम 6-7 करोड़ आहिनि
पाकिस्तान में भी, इंडिया में भी ऐं सॼी दुनिया में बि। त असांखे पंहिंजी लैंग्वेज खे अलॉन्ग विथ ॿियनि लैंग्वेजिस जे उनजो प्रिज़र्व करण जो राइट आहे। हिंदुस्तान में 22 लैंग्वेज नेशनल लैंग्वेजिस आहिनि, अलॉन्ग विथ इंग्लिश एंड हिंदी जी जी ऐं 22 लैंग्वेजिस आहिनि, त हिते बि थियणु खपनि बिल्कुलु। ऐं तव्हांजी काविशूं जेके आहिनि से बिल्कुलु सही आहिनि ऐं उमेद आहे त हिकिड़े ॾींहुं ज़रूरु इन शइ में तव्हां कामयाबु थींदा। आउं कामयाबु कोन थींदुसि, इहो हिकिड़ो सभु असां कामयाबु, सिंधी कामयाबु थींदासीं, ईअं चइजे त में हिकिड़ो उसूल आहे ऐं उन तहत असांखे उहो राइट मिलणु खपे। बिल्कुलु राइट मिलणु खपे। ऐं असां पाकिस्तान में जॾहिं शामिलु थियासीं 47 में, त उन में असांखे जेके हुआ त उहे राइट्स में इहे बि हुआ त सिंधी ॿोली खे बि अलॉन्ग विथ अदर लैंग्वेजिस, जंहिंमें बंगाली हुई या ॿिया जेके बि हुयूं ज़बानूं। अच्छा, पीपल्स डॉक्टर फोरम पाकिस्तान इहो कॾहिं क़याम थियो? पीपल्स डॉक्टर फोरम पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मेडिकल विंग आहे। बेनज़ीर शहीद ठाहियो मूंखे सदर, पहिरीं सिंध जो कयो, पोइ वरी अॻिते हली पाकिस्तान जो कयो, पोइ वरी हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी महिरबानी जो चेयरमैन आहे TAP जो, उन वरी मूंखे इन ते रखियो। असांजो जेको आहे सो मेडिकल विंग आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, ऐं असां जेके डॉक्टर्स जा इशूज़ आहिनि, पैरामेडिक्स जा आहिनि, ऐं जॾहिं आफ़तूं अचनि थियूं, सैलाब अचे थो, ज़लज़लो अचे थो, असीं कोशिशि कयूं था त माण्हुनि ताईं पुॼूं, उनखे रिलीफ ॾियूं। इहो बेनज़ीर साहिब जो विजन हो, जंहिंजे तहत हुन मूं ते एतमाद कयो। असीं कैंप्स बि हणंदा आहियूं, अखियुनि जी कैंपूं, मेडिकल कैंप, साइकेट्रिक कैंप्स ऐं वग़ैरह वग़ैरह, सॼे पाकिस्तान में, सूबे सिंध में बि। बहितरीन ज़बरदस्त, ॾाढो सुठो आहे। इन ते हिकिड़े कॉलर असां सां गॾु शामिल आहे, कॉल वठूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो जी, वालेकुम सलाम। आवाज़ तव्हांजो डिस्टर्बेंस आहे शायद लाइन। अच्छा, साईं तव्हां सां गॾु पढ़िया आहिनि। तव्हां केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो सर? तव्हांजा सिग्नल ड्रॉप पिया थियनि ऐं मां बिल्कुलु ॿुधी न पई सघां। तव्हां वरी ट्राई कयो, वरी कोशिशि कयो ऐं वरी तव्हां सां ज़रूरु ॻाल्हि ॿोल थींदी। बिल्कुलु मां सम्झ में मूंखे न पियो अचे, तव्हांजा सिग्नल्स ड्रॉप पिया थियनि। साईं माज़रत सां वरी कॉल कयो, ॿीहर कॉल कयो। जी डॉक्टर साहब, आपसे बात करेंगे, आप पे आएंगे। जब आपने बताया कि कॉस्मेटिक्स का एक बड़ी वास्ट फील्ड है, इसके हवाले से आपने बताई काफ़ी चीज़ें ऐसी हैं, काफ़ी मिथ्स हैं जो आपने बोला कि लोग बढ़ जाते हैं। उस पर जो है आप हमें ये बताएं कि जो है आप इंसान की जो फेस है, फेशियल है, एक तो एक्ने प्रॉब्लम आपने बता दिया, हेयर्स के इश्यूज़ भी आ गए। लेकिन अगर किसी को एक्ने प्रॉब्लम नहीं है, हेयर्स का इशू भी नहीं है, वो बहुत सही है, ख़ास तौर पे लेडीज़ की मैं बात करूँगी, लेकिन फिर भी कुछ ऐसा है कि डलनेस आ जाती है, कुछ रंगत है और उनको वो चाह रही है कि वो रंगत हमारी अच्छी हो जाए। और ये बहुत सवाल है, इस पर मैं करूँगी, लेकिन हमारे कॉलर दोबारा वापस आ गए, मैं चाहूँगी। जी हेलो, अस्सलाम वालेकुम सर। जी मां चवां पियो करीब सां ॻाल्हायो न, खाम टीवी बंदि कयां भला? जी जी हा, हाणे मूंखे तव्हांजो आवाज़ अचे पियो। जी तव्हां पंहिंजो प्लीज़ नालो ॿुधायो। डॉक्टर गगन सर चयो त पिटारे में गॾु पढ़ियासीं, तूं कासमास में रहंदे, मां इकबाल हाउस में। डॉक्टर साहब बिल्कुलु साईं, अस्सलाम वालेकुम। अदा कीअं आहियो मुंहिंजा दोस्त भाईजान? मुंहिंजो पिटारियन फ्रेंड आहे ऐं मुंहिंजो सलाम आहे उनखे, उन मूंखे यादि कयो ऐं ॾाढी ख़ुशी थी गज़नफर। बसि तव्हां ॿुधायो, तव्हांजी तबियत ठीकु आहे? घर में सब चाक आई है? ऐं बच्चा ॿार अच्छा अदा छोकिरी कान्हे, होस्ट आहे। वाह वाह साईं, बहितरीन ज़बरदस्त। तव्हांजी जेका पाण में हुजत वारी ॻाल्हि ॿोल कचहरी आहे न, उनखे असां ॾाढो इंजॉय था कयूं पिया। सर अॼु जे टॉपिक जो, अॼु जे प्रोग्राम जो हिकिड़ो टॉपिक आहे, तव्हां उन हवाले सां छा चवणु चाहींदा त वक़्त जी पाबंदीअ जी अहमियत छा आहे? सभिनी खां सियाणो करीम हो, ॿियो भाउ उतला सौट। हा भाउ असां पढ़ंदा हुआसीं, मस्करियूं कंदा हुआसीं, अलाए छा छा कंदा हुआसीं। कैडेट कॉलेज पिटारे में असां पढ़िया। यादि हुजे बिल्कुलु फार्मा कॉलेज जो प्रैक्टिकल हो त वरी मूंखे पियो सम्झाए, मुंहिंजो मां तोखां होशियारु आहियां। अच्छा
ज़बरदस्त ग़रीब ॾाढो तॾहिं उहो अधु बजे पासे हेॾे होॾे चयो त मूंसां डायरेक्ट ॻाल्हाईंदा त मां टीवी बंदि थो कयां। न न आउं तोसां ॻाल्हाईंदुसि मुंहिंजा भाउ अॼुकल्ह तव्हां किथे आहियो ॻोठ में आहियो मां कराची कोठ मां अच्छा अच्छा बसि हाणे तव्हां सां अॼु ज़रूरु ॻाल्हाईंदा आउं डॉक्टर तव्हां साहब। सां टेलीफोन ते राब्तो कंदुसि ऐं हाणे तव्हां सां- तव्हांजो नंबर आहे मूं वटि विल स्पीक इंशाल्लाह जी थैंक यू सर, थैंक यू फॉर कॉलिंग। कुर्ब तव्हांजा ॾिसंदा रहो प्रोग्राम। ॾाढो सुठो लॻंदो आहे जॾहिं अहिड़ा पुराणा यार असांखे वरी मिली पवंदा आहिनि Definitely, काफ़ी अर्से खां पोइ ॻाल्हि में। definitely. तव्हां लॻे पियो हुनजी कॉल खे इग्नोर पिया कयो जो हुन प्रोग्राम में अचे दाव ॾिनी आहे लाइव दाव ॾिनी आहे सॼी सिंध जे अॻियां। मूं वटि अननोन नंबर्स बि ईंदा आहिनि ऐं उनखे बि रिंग कंदो आहियां भई ऐं सियासी माण्हू आहियां इग्नोरेंस जी त ॻाल्हि ई कान्हे। असांजी मजबूरी आहे, असांजा दोस्त, असांजी संगत, असांजा ॻोठाई, असांजा दोस्त यार चाहण वारा न चाहण वारा सभिनी सां असां लापतो। हीअ त मुंहिंजो दोस्त आहे। जी 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 बिल्कुलु ज़बरदस्त है। दोस्त यार आहिनि हे ज़िंदगीअ जो हिस्सो आहे। हिननि खां सवाइ ज़िंदगी बिल्कुल बेरंग बेजान है। जी डॉक्टर साहब बैक टू आवर क्वेश्चंस। मैं आपसे पूछना चाह रही थी कि रंगत को निखारने के लिए क्या ऐसी चीज़ है, आप क्या जो है रिकमेंड करेंगे? आजकल ये हर दूसरी लड़की की जो है ख़ास तौर पे मैं लड़कियों को ये बोलूँगी कि उसका मसला है कि डलनेस आ जाती है रंगत में। देखिए जहाँ तक लड़कियों की बात रही तो लड़कियाँ हो गई चाहे लड़के हो गए, रंगत का इशू सबके लिए आजकल। जी जी। और उसको एड्रेस करने के लिए आजकल तो हमारे पास बड़ी अच्छी अच्छी ट्रीटमेंट्स अवेलेबल हैं, जिसमें हमारे पास आईवी इन्फ्यूजन्स बहुत ज़्यादा अच्छी अवेलेबल हैं, जिसमें आपको ग्लूटाथायोन का आपको पता होगा मोस्टली हमारे यहाँ वाइटनिंग ड्रिप्स के नाम से भी मशहूर हैं। सेकेंडली आपके पास कॉकटेल ड्रिप्स हैं। इसके अलावा हमारे पास नॉन आईवी प्रोसीजर्स में इंजेक्ट करवाना इसका भी कोई वो साइड इफेक्ट नहीं है कि आप उसको करा रहे हैं या फिर उसके करवाने से पहले क्या कोई मेडिकल टेस्ट दरकार होती है? बिल्कुल बिल्कुल, कोई भी प्रोसीजर करने से पहले कुछ मेडिकल टेस्ट तो 100% रिक्वायरमेंट्स होती है ना आपकी बॉडी की। कौन से टेस्ट होते हैं जिसमें हम आपके LFT RFT मतलब कि आपके लिवर फंक्शन टेस्ट और रीनल फंक्शन टेस्ट, इसको टेस्ट कर लेते हैं हम आपके। ठीक है। ओवरऑल बॉडी के जो वाइटल्स होते हैं उनको हम पहले चेक करते हैं, उसके बाद आप आईवीज पे आते हैं। और जितनी भी आपकी इस वक्त आईवीज हैं मोस्टली डाइटरी सप्लीमेंट की फॉर्म में ही है। फॉर एग्जांपल हमारी बॉडी में जब हमने बात शुरू की थी इस टॉपिक पे, मैंने आपको कहा था कि स्ट्रेस लेवल्स और डाइट जो हमारी प्रॉपर नहीं है, तो डाइट में हमारी मेजर कंपोनेंट आ जाते हैं विटामिन्स, वाटर, प्रोटीन, ठीक है, वो हमारी प्रॉपर नहीं होती। तो आईवी के थ्रू हम अपने जो आपके इलेक्ट्रोलाइट बैलेंस होता है, आपके विटामिन्स होते हैं, एंटीऑक्सीडेंट्स होते हैं आपकी बॉडी के, उनके लेवल्स को मेंटेन करते हैं। जैसे हम उसको मेंटेन करते हैं तो आपने देखा ना कि एक बच्चे की स्किन ज़्यादा ग्लो कर रही होती है बनिस्बत एक बड़ी एज के, जी, क्योंकि उनके वाइटल्स प्रॉपर होते हैं, उनकी डाइटरी रूटीन प्रॉपर होती है, स्ट्रेस लेवल्स नहीं होते हैं। यहाँ पर हमें क्या करना पड़ता है, बराबर करना पड़ता है। अच्छा। तो आईवीज बहुत अच्छे ऑप्शंस अवेलेबल हैं। बात वही आ जाती है कि आपके प्रॉपर टेस्ट होने चाहिए उससे पहले। और कुछ इसके अलावा फिर हम आ जाते हैं जो कि नॉन आईवीज में, जिस तरह के हमारे पास एक बहुत अच्छा ऑप्शन इस वक्त अवेलेबल है जो कि है परमानेंट मेकअप के ऊपर। वो हम ये करते हैं कि आपकी स्किन के अंदर, जिस तरह इस आज जो आपका टॉपिक है वो भी क्या है, टाइम की इम्पोर्टेंस, टाइम की पाबंदी। बिल्कुल बिल्कुल। तो टाइम की पाबंदी अक्सर आप लोगों से हमें गिला रहता है, फीमेल से हमारी, खासतौर पे हमारी जो खातून खाना है जी जी, कि जाना हमने है 8 बजे, तो उनका जो मेकअप है वो 9 बजे तक तो कंप्लीट नहीं होता है। तो उसको एड्रेस करने के लिए जो परमानेंट मेकअप है बड़ा अच्छा ऑप्शन है। अच्छा, टाइम बचाएं और मेकअप वाइप आउट आपका ना हो वॉश करने के बाद। मेरे ख्याल से हमारे पास मॉडल है, हमारे पास एक मॉडल है, आज हम उनके ऊपर थोड़ा सा डेमो करते हैं कि परमानेंट मेकअप होता कैसे है। ठीक है। तो लिक्विड फाउंडेशंस को हम अप्लाई करेंगे स्किन के अंदर, इनके हम पेनिट्रेट करेंगे। ठीक है। और वो पेनिट्रेशन प्रोसेस हमारा थोड़ा सा लाइक 15 to 20 मिनट्स का होता है। ठीक है। उसके बाद जो फाउंडेशन स्किन के अंदर पेनिट्रेट कर जाएगी वो तकरीबन रहेगी फॉर 6 मंथ्स। अच्छा, 6 महीने तक के लिए परमानेंट फाउंडेशन मतलब आपको फाउंडेशन लगाने की जरूरत ही नहीं है। बेस लाइन आपको दोबारा नहीं करनी पड़ेगी, आप अपना काफी टाइम सेव कर लेंगे। बहुत जबरदस्त। तो इसमें हमारे पास लिप टिंटिंग भी आती है। औरतुनि जे आसानी थी वई टाइम बचाइण जे लाइ, ख़ासि तौर ते जेके असांजे न्यूज़ में वेठा हूंदा आहिनि या असां जहिड़ा माण्हू जेके आहिनि रोज़ अचे था फाउंडेशन हणनि, मेकअप हणनि, हिकिड़ो दफ़ो परमानेंट हणी छॾियो 6 महीननि जे लाइ, जान छुटी पवंदी। जी डेमो ॾेखारींदा साईं जन असांखे। जी डॉक्टर साहब, अब सबसे पहले तो हम ये करेंगे कि इनके फेस के ऊपर मैं लिक्विड फाउंडेशन अप्लाई करूंगा। ठीक है जी। उसके बाद उसकी पेनिट्रेशन का प्रोसेस हम स्टार्ट करेंगे। ज़बरदस्त। ये आप जब तक फाउंडेशन अप्लाई कर रहे हैं, जैसे ही डॉक्टर साहब इन ते फाउंडेशन लगाइनि, पेनिट्रेशन जो प्रोसेस कनि, असां ॾिसंदा रहंदासीं। पर ॾिसंदे ॾिसंदे असां थोरो सॉन्ग ॿुधी वठूं। जी सर, देखते देखते कुछ सॉन्ग हो जाए। क्या सुना रहे हैं इस वक्त में?
अच्छा बादल साहब असांजो अची वियो साईं बादल राई साहब। साईं मां तव्हांखे ॿुधायां बहितरीन कंपोज़र आहिनि असांजा बादल राई साहब। उस्ताद बादल राई साहब आहिनि ऐं बहितरीन शाइरी कंपोज़िशन इन्हनि जी पंहिंजी हूंदी आहे ऐं गायकी बि कमाल आहे। जी सर बिस्मिल्लाह। हसीनन खे हर रोज़ तोहफ़ा ॾियूं था जे नग़मान आहिनि त सुॾका ॾियूं था अमां जेके दिलदार धोखा ॾियो था से दिल खे बनाए दिलासा ॾियूं था चरी दिल खे तुंहिंजे चपन जो कसम दिलासा न हूंदा त दड़का ॾियूं था घड़ियूं चार बाज़ार जो चहचटो आहे असां खां वठो प्यार होका ॾियूं था बगोड़ा थदे साह में यार वेड़े उथण वक्त उस्ताद भेटा ॾियूं था अॼु वरी छो याद तुंहिंजी नेण आला थी करे अॼु वरी छो याद तुंहिंजी नेण आला थी करे दिल रुबा तुंहिंजे तरफ़ छो दिल रुबा तुंहिंजे तरफ़ छो दिल कशाला थी करे अॼु वरी छो याद तुंहिंजी नेण आला थी करे दिल रुबा तुंहिंजे तरफ़ छो दिल कशाला थी करे अॼु वरी छो याद तुंहिंजी नेण आला थी करे मां वञा भिट शाह ते थो तव्हां दिल जी अॼु खणी मां वञा भिट शाह ते थो तव्हां दिल जी अॼु खणी छो जवानीअ जी रवानी छो जवानीअ जी रवानी हाला हाला थी करे अॼु वरी छो याद तुंहिंजी नेण आला थी करे दिल चरिय जा चाग पंहिंजा भाग ऐं अब हाग पंहिंजा दिल चरिय जा चाग पंहिंजा भाग ऐं अब हाग पंहिंजा नीह में पंहिंजा नशा केॾा निराला थी करे अॼु वरी छो याद तुंहिंजी नेण आला थी करे दिल रुबा तुंहिंजे तरफ़ छो दिल कशाला थी करे अॼु वरी छो याद तुंहिंजी नेण आला
मुर्तज़ा जॾहिं उमासी रात आई रूह ते मुर्तज़ा जॾहिं उमासी रात आई रूह ते इश्क जे आकाश हेठां इश्क जे आकाश हेठां अख उजाला थी करे अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे दिलरुबा तुंहिंजे तरफ़ छो दिलरुबा तुंहिंजे तरफ़ छो दिलकशाला थी करे अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे वाह वाह वाह, बेहतरीन बेहतरीन, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, खूबसूरत गायकी, खूबसूरत कंपोजिशन। सच सही चयो न मां हाणे ज़बरदस्त म्यूज़िक कई इन्हनि खे ॾाढो म्यूज़िक कई इहे त वाह 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 वाह, ज़बरदस्त बेहतरीन गायकी आहे। ऐं डॉक्टर अली भी मेरे ख्याल से उन्होंने ट्रीटमेंट स्टार्ट कर लिया है। ऐं नाज़रीन वठूं था साई खां पोइ वरी अचूं था, वरी पोइ ॾिसूं था त हीअ असांजो ट्रीटमेंट किथे पुॻो आहे, हिन जी जेका आहिनि आउटकम, हिन जा रिज़ल्ट कीअं था अचनि पिया। नई क़िस्म जी हिकिड़ी नई फाउंडेशन आहे जेका चवनि था 6 महीननि ताईं परमानेंट फाउंडेशन आहे। इहा अगरि तव्हां लॻायो त तव्हांखे हर रोज़ फाउंडेशन लॻाइणी न पवंदी। नयूं नयूं टेक्निक्स अची वियूं आहिनि साईं, नए दौर सां नए तरीक़े सां नवाण बि सिखणी पवंदी आहे, इहो बि ज़रूरी आहे। सो नंढड़ी ब्रेक वठूं था, साई वठूं था, वरी मिलूं था साई खां पोइ। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन कचहरी हली रही आहे। ऐं असांजे प्रोग्राम में अॼु ॾाढी सुठी हिकिड़ी वाइब थी अचे पई, छो त मौसीक़ी ऐं जेको आहे इंफॉर्मेशन वारी ॻाल्हियूं, इंटलेक्चुअल ॻाल्हि ॿोल बि हली रही आहे। डॉक्टर करीम ख्वाजा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके डॉक्टर अली रईस साहब बहितरीन क़िस्म जी जेका हिकिड़ी नवाण ऐं नई चैलेंजिस वारी जेका असांजी टेक्नोलॉजी आहे उनखे मुतारिफ़ था कराइनि पिया, ऐं कॉस्मेटिक्स जेके सॼी ट्रीटमेंट आहे उन हवाले सां असांखे नॉलेज था ॾियनि पिया। तो ॾाढो सुठो बेहतरीन इन्हनि फाउंडेशन लॻाई है। जी डॉक्टर अली, आप कहाँ पहुँचे, क्या हो गया हमारा? जी बिल्कुल फाइनल हमारा हो गया। अभी हमने फाउंडेशन इनको अप्लाई कर दी है। ठीक है। अब ये जो फाउंडेशन है ये यहाँ पर स्टे करेगी फॉर 2 to 3 आवर्स। उसके बाद ये बेशक वॉश आउट करना चाहें तो वॉश आउट कर सकती हैं। ठीक है। तो जो प्रोडक्ट पेनिट्रेशन होगी वो स्किन में हो चुकी होगी। सही। और इसके बाद हम इनको 15 डेज के बाद एक रीविजिट के लिए बुलाएंगे, देखेंगे कितनी पेनिट्रेशन हुई हुई है। ओके। अगर ज़रूरत होगा तो हम एक और सेशन करेंगे, अगर ज़रूरत नहीं होगी तो हम सेशन नहीं करेंगे। और उसके बाद फिर ये ऑलमोस्ट 6 to 8 मंथ्स के लिए जो फाउंडेशन है वो स्किन के अंदर इनके रहेगी। जबरदस्त, मतलब 2 से 3 घंटे ये रखेंगे। ये इन्होंने अभी फाउंडेशन को ऐसे ही रखना होगा। उसके बाद अगर ये चाहें तो वॉश आउट कर सकती हैं। ठीक है, उसके बाद वॉश करेंगे। ज़बरदस्त बेहतरीन। नाज़रीन तव्हां ॾिठो त ॾाढी बहितरीन तरीक़े सां हिननि हिनखे फाउंडेशन लॻाई आहे डॉक्टर अली, ऐं इहा जेका जंहिं तरीक़े सां पेनिट्रेट कई आहे त हाणे हिनखे 2 कलाक या 3 कलाक हिनखे रखिणो पवंदो। उन खां पोइ हिननि खे वॉश करिणो पवंदो। वॉश करण खां पोइ जेको आहे पंहिंजो नॉर्मल रूटीन में करे था सघनि। हाणे फाउंडेशन हिननि खे लॻी वई आहे। बहितरीन हिकिड़ी नई टेक्नोलॉजी आहे, ॾिसो कीअं नवाण अची वई आहे, नई टेक्नोलॉजी। डॉक्टर साहब तव्हां ॾिठो छा चवणु चाहींदा नई क़िस्म जी जेके टेक्नोलॉजीज़ थियूं अचनि पियूं, कीअं थियूं लॻनि तव्हांखे, तव्हांखे कीअं लॻो ही सॼो डेमो असांजो? डेफिनेटली नई चीज़ूं, नई टेक्नोलॉजी, नई साइंस में दरियाफ़्तूं, नई ट्रीटमेंट्स, नई कॉस्मेटिक स्टाइल्स, उनखे त हर को वेलकम करे थो। ऐं जेका शइ ज़ाहिर आहे माण्हू सुठो लॻे थो, माण्हू खे कॉम्प्लीमेंट्स मिलनि था जॾहिं, त उनजी पंहिंजो कॉन्फिडेंस लेवल बि बूस्ट अप थिए थो। तव्हां त सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी जा जेके चेयरमैन आहियो, त तव्हां ॿुधायो त इहा वाकई में छा जेके पज़ीराई चइजे थो, तारीफ़ चइजे थी, सराहणु चइजे थो, इन शइ खे केॾो प्रैक्टिस में आणणु घुरिजे, इन शइ जो असरु छा थो थिए इंसान ते, उनजी पंहिंजी पर्सनैलिटीअ ते? ॾिसो इंसान जेको आहे सो
शुरू खां वठी जेको आहे सो ख़ूबसूरती खे कुदरत जी हुजे इंसान जी हुजे अंदरि जी ख़ूबसूरती खे पसंदि कंदो आहे बिल्कुलु ऐं हज़ारनि सालनि खां पहिरीं इहे बादशाह जे दरबार में उनजी जेके राणियूं हूंदियूं हुयूं या उहे उन ताईं चीज़ूं रिस्ट्रिक्ट हूंदियूं हुयूं पोइ तिजारत वधी सॼी आपस में त इहे जेके मुख़्तलिफ़ चीज़ूं आहिनि कॉस्मेटिक्स या जेके जड़ी बूटियुनि जे थ्रू हिकिड़े दौर में थींदो हर्ब्स यूज़ कंदा हुआ ऑर्गेनिक तरीक़ा हूंदा हुआ पंहिंजा पंहिंजा त उहे पोइ परफ्यूम्स हुजनि या ब्यूटी जा जेके तरीक़ा हूंदा हुआ हाणे इहे जेके मॉडर्न साइंस आई आहे त मॉडर्न तौर तरीक़ा आहिनि मॉडर्न रिसर्चिस आहिनि ऐं हर माण्हू चाहे थो त उहो मर्द हुजे या औरत हुजे त ब्यूटीफुल फील कयां कपिड़ा सुठा पायां जिस्म असांजो नॉर्मल हुजे ऐं स्मार्ट ऐं चुस्त लॻा छोकिरी हुजे या छोकिरो हुजे मेल हुजे या फीमेल त इहा चीज़ नयूं नयूं शयूं अचनि पियूं ऐं उनजो यूज़ प्रॉपर थियणु खपे मिसयूज़ न थियणु खपे इहे चीज़ुनि खे बि ॾिठो वञे त उहो जेके बि शयूं इस्तेमालु थियनि थियूं उहे टू द स्टैंडर्ड हुजनि ऐं जी गोलियूं असां खाईंदा आहियूं न पोइ एक्सपायरी डेट हूंदी आहे उहा चीज़ न हुजे चाहे हाणे हिकिड़ी यंग छोकिरी आहे मिसाल ही मॉडल हिनखे ख़ुदा अञा वधाए पर मिसाल हिन ई ॻाल्हि नथो कयां ॿी का के छोकिरी हुजे उन चेहरे ते अगरि जेके इहा चीज़ जो तमामु ज़रूरी आहे ऐं गवर्नमेंट जो मैकेनिज़म बि आहे लॉज़ बि आहिनि ऐं उहो जेको आहे ड्रग इंस्पेक्टर्स आहिनि ड्रैप असांजो इदारो आहे ऐं उहे जेके एक्सपर्ट्स आहिनि उनजो बि ख़बर हुजे त मिसाल के सही डिग्री आहे या जेको आहे सो सही जीअं अताई डॉक्टर हूंदा आहिनि हाणे इंजेक्शन माण्हू चट जनरल ॻाल्हि आहे जी जी हा जनरली एतिरो त हाणे हर कंहिंखे ख़्यालु रखिणो पवंदो आहे ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां वञो था त इन शइ खे तव्हां इन शइ जी जेको आहे थोरी घणी अवेयरनेस रखो त असां वटि साइकेट्रिस्ट हूंदा आहिनि साइकेट्रिस्ट थियण जे लाइ पहिरीं त MBBS करणी पवंदी आहे पोइ स्पेशलाइज़ेशन करणी हूंदी आहे ॿिया साइकोलॉजिस्ट हूंदा आहिनि तव्हां साइकोलॉजिस्ट थी सघो था हा मतिलबु जेको बि माण्हू ग्रेजुएशन करे पोइ साइकोलॉजिस्ट थियण लाइ त MBBS ऐं उन खां पोइ स्पेशलाइज़ेशन थींदी आहे पोइ के वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके न साइकोलॉजिस्ट हूंदा आहिनि न साइकेट्रिस्ट हूंदा आहिनि ऐं मॉर्निंग शोज़ में अची वेही रहंदा आहिनि चवंदा आहिनि त बाबा ही ब्रेन जा माहिर आहिनि ही एक्सपर्ट्स आहिनि हालांकि हू जेको आहे सो कुझु कोन हूंदा आहिनि ऐं तव्हांखे सुबुह जो उर्दू चैनल्स या सिंधी चैनल्स जेके बि आहिनि उन्हनि में मॉर्निंग शोज़ में अहिड़ा ठग जाम मिलंदा हा ऐं जेके ख़बरूं कंदा पिया आहिनि हालांकि उहे एक्सपर्ट कोन हूंदा आहिनि हा एक्सपर्ट न हूंदा आहिनि ऐं काफ़ी माण्हू वरी उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी करे उन शइ खे अप्लाई कंदा आहिनि क्लाइंटिस्ट ठाहींदा आहिनि बाबा ही साईं ब्रेन जो फलाणो आहे ही फलाणो हालांकि डिग्री हाणे हाउसिंग मेंटल हेल्थ अथॉरिटी जो चेयरमैन आहे कॉन्स्टिट्यूशनल बॉडी इहो जेको एक्ट आहे सिंध असेंबली पास थियो आहे उन एक्ट ते अथॉरिटी ठही आहे त हाणे उन में तव्हां सम्झो था त असां वटि जेके साइकेट्रिस्ट आहिनि सूबे सिंध में उन्हनि खे रजिस्टर असां वटि थियणो आहे लॉ इहो थो चए जीअं डॉक्टर्स जे लाइ थींदो आहे न की PMDC में हूंदो आहे असां वटि आहे त PMDC में बि हुजे ऐं हिते जी अथॉरिटी वटि रजिस्टर्ड हुजे साइकेट्रिस्ट असां हाणे कोशिशि कयूं था त साइकोलॉजिस्ट जेके बि आहिनि उहे बि असां वटि भला तव्हांजी ज़िंदगीअ में तव्हां ज़ाहिर मेडिकल सां रिलेटेड रहिया साइकोलॉजिस्ट आहियो तव्हां साइकेट्रिस्ट आहियो ऐं जेको आहे काफ़ी जेको आहे असेंबली में बि काफ़ी मुल्की क़ौमी सतह ते बि कमु कयो पिया ॿोलीअ ते बि कमु कयो पिया सिंधी ॿोलीअ ते तव्हां पंहिंजूं काविशूं ॿुधायूं इन सभिनी में भला तव्हांजो जेको अदब वारो हवालो आहे इहो कीअं आहे अदब सां दिलचस्पी जेका आहे तव्हांजी कहिड़ा इंसान जी नशोनुमा जे लाइ उनजी शऊर जे लाइ उनजी इस्लाह जे लाइ भला अदब जो केतिरो हथु रहे थो हुन में ॾिसो अदब असां बचपन खां पढ़ंदा पिया अचूं पंहिंजी घर में लाइब्रेरीज़ असांजियूं
हाणे जेको 100 साल खां आहिनि असांजी लाइब्रेरी असांजी फैमिली जी, उहो बचपन खां आउं पढ़ंदो पियो अचां। हाणे तव्हांजे चैनल ते ऐं जेको आहे सो दुनिया जे तव्हां कई किताब बि लिखिया आहिनि ऐं काफ़ी वॾनि मौज़ुअनि ते तव्हां लिखियो आहे। दुनिया जी हिस्ट्रीअ जे हवाले सां सिंध टीवीअ ते बहितरीनु तव्हां प्रोग्राम था कयो पिया जेके हलनि था, त ॾाढो कुझु तव्हां त कयो था, कोशिशि कयो था बिल्कुलु, पर पोइ बि घणो कुझु आहे, घणे तरीक़े सां तव्हां अलॻि अलॻि तरीक़े सां कॉन्ट्रीब्यूट। ॻाल्हि मुंहिंजी इलाही चीज़ूं जीअं हाणे लेजिस्लेशन हूंदो आहे न हिकु कानून साज़ी, त मसलन ट्रांसजेंडर जो बिल जेको आहे सो सेनेट में मूंसां गॾु 2 असांजियूं फीमेल्स हुयूं ऐं मुंहिंजो बिल इहो जेको अॻिते हली करे नेशनल असेंबली पास कयो ऐं पोइ जेको आहे सो लॉ ऑफ लैंड थी वियो। अहिड़े नमूने ॿिया बिल्स बि हुआ जेके जो 90 इयर्स में फर्स्ट टाइम जानवरनि जे राइट्स जे हवाले सां बिल मुंहिंजो पास थियल आहे। जीअं त हींअर पाकिस्तान जिते बि वेंदो आहे त उहो फ़ख्रु कंदो आहे त एनिमल राइट्स जे हवाले सां बिल मुंहिंजो आहे ऐं जेको लॉ ऑफ लैंड आहे, ठीकु आहे। ॿिया इलाही आहिनि, मूंखे फ़िलहालु यादि कोन पिया अचनि। ऐं हाणे जेको आहे सो हिकिड़ी चीज़ मूंसां मिस थी वई ऐं मूं हींअर कोशिशि बि कई हुई, हालांकि आउं सेनेटर कोन आहियां, उहा हुई त जेके असां वटि शेड्यूल कास्ट आहिनि जंहिंखे कॉन्स्टिट्यूशन में लफ़्ज़ शेड्यूल कास्ट लिखियलु आहे, उन्हनि जी राइट्स जे हवाले सां उहो हाणे जॾहिं मौक़ो मिलियो या ॿियनि खे चवंदासीं त भाई इहो हुननि जे राइट्स जी हिंदुस्तान में डॉक्टर अम्बेडकर ऐं जवाहरलाल वारा नेहरू वारा 52 में बिल पास करायो हो, कॉन्स्टिट्यूशन जो हिसो ठाहियो। असां वटि बि इहो थियणु खपे। बहितरीनु ज़रूरु थियणु घुरिजे। जेके तव्हांजूं सजेशंस आहिनि, जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं, इहे ॾाढियूं बहितरीनु हुयूं। एंड डॉक्टर अली, आपको भी थैंक यू कहते हैं जिस तरीके से आपने अवेयरनेस की बातें की हैं और जो हमारा कॉस्मेटिक सर्जरी के हवाले से जो जो चीज़ें आपने मुतारफ़ करवाई हैं। बस मेरी एक सवाल, क्योंकि हमारा जो है वक्त बिल्कुल मुख्तसर सा है अभी, और सिर्फ ये बताएं कि ये मतलब क्या अफोर्डेबिलिटी इसकी कितनी है? क्या हर कोई बंदा अफोर्ड कर सकता है या थोड़ा सा आम चीज़ों के मामले में, आम अखराजात के मामले में बहुत ज़्यादा एक्सपेंसिव है ये ट्रीटमेंट? क्या है इसका, आप मुझे ज़रा बताएं। देखें उतना पॉकेट फ्रेंडली है कि नहीं? बिल्कुल पॉकेट फ्रेंडली है। ठीक है। देखें एक ट्रीटमेंट कोई भी, ठीक है, अगर वो एस्थेटिकली आप करवा रहे हैं और उसकी जो टाइम ड्यूरेशन है वो 6 to 8 months या 1 year तक रहती है और वो आपको अराउंड अबाउट कॉस्ट कर रही हो 10 to 15,000, तो आई डोंट थिंक सो कि बहुत ज़्यादा एक्सपेंसिव है। और आपकी पर्सनैलिटी के ऊपर इसके इफ़ेक्ट्स बहुत अच्छे आते हैं। और जितना वो अभी डॉक्टर साहब की बात को मैं सेकंड करूँगा कि अभी वो ड्रैप की बात कर रहे थे और प्रोडक्ट एफिकेसी की बात कर रहे थे कि जितना अच्छा प्रोडक्ट आप लगाएंगे ना, डेफिनेटली वो थोड़ा बहुत तो कॉस्टली होगा। आपकी स्किन से बढ़ के कोई भी चीज़ नहीं होती है। बजाय इसके कि 2 पैसे आप बचा कर अपना स्किन और इसको रिस्क पे रखे, तो इन खां बहितर आहे नाज़रीन त भली थोड़ी जांच करे सुठो प्रोडक्ट स्किन जे लाइ यूज़ कयो, सुठे प्रोडक्ट्स इस्तेमालु कयो। पोइ भली थोड़ा एक्सपेंसिव हुजनि, थोड़ा महांगा हुजनि, पर उहो ख़र्चो जेको आहे उहो बजाए, छो त उहा इन्वेस्टमेंट तव्हांजी पंहिंजी ते, पंहिंजे पाण ते आहे, पंहिंजी सिहत ते आहे, पंहिंजे हेल्थ ते आहे। भली का थैंक यू कंदासीं असांजे पंहिंजे महिमाननि खे, छो त प्रोग्राम जो जेको आहे वक़्तु ख़तमु थियण वारो आहे ऐं बहितरीनु असां नाज़रीन सर थैंक यू सर, तव्हां आयो ऐं जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं बहितरीनु रहियूं ऐं अञा मुंहिंजे ख़्याल में वधीक हिकिड़ो ॿियो प्रोग्राम तव्हां खां वरी कंदासीं। तव्हां वरी असांजे लाइ टाइम कढिजो, छो त काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जेके अॼु रहिजी वियूं आहिनि, असां न करे सघिया आहियूं। थैंक यू सो मच। फाइनल मैसेज तव्हां ॾिसंदड़नि खे छा ॾियणु चाहियो? इलाही ख़ूबसूरत आहे ऐं माण्हू मायूस न थिए, स्ट्रगल करे, जदोजहद करे, ऐं इलाही वॾी दुनिया आहे ऐं हिन दुनिया खे जेको आहे सो ख़ूबसूरत ऐं जन्नत ठाहिणो आहे। इहो असां मोटो रखूं, न त जेको आहे सो दहशतगर्द सां थी। बिल्कुलु ईअं ई आहे, दुनिया ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं मायूसी कुफर आहे, सो बिल्कुलु ज़बरदस्त खूबसूरत मैसेज। डॉक्टर अली, आप क्या फाइनल मैसेज देना चाहेंगे देखने वालों को? मैं ये कहूँगा कि टाइम को वैल्यू दे, वरना टाइम आपको वैल्यू नहीं देगा। आज का टॉपिक जो है हमारा बिल्कुल उसी से रिलेटेड आपका मैसेज था। बेहतरीन सही नाज़रीन, बेहतरीन असांजो जेको मैसेजेस हुया ऐं हींअर छो त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त पाकिस्तान में पोलियो जे ख़ात्मे लाइ हलंदड़ साल जी ॿी मुल्की पोलियो मुहिम शुरू थी चुकी आहे। 26 फरवरीअ खां इन जी शुरूआति थी चुकी आहे ऐं इहा 7 ॾींहंनि जी मुहिम जेका जारी रहंदी 3 मार्च ताईं। हिन मुहिम में पंजाब, सिंध ऐं बलोचिस्तान समेत आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान ऐं इस्लामाबाद जे कई ज़िलनि जे 5 सालनि खां घटि ताईं जा ॿार जेके 38 मिलियन ताईं आहिनि, उन्हनि खे पोलियो जा फुड़ा पियारा वेंदा।
पोलियो जो मर्ज़ इंतिहाई नुक़सानदेह मर्ज़ आहे ऐं पंहिंजे ॿारनि खे माज़ूरीअ सां बचाइण जे लाइ उन्हनि खे पोलियो जा क़तरा पियारणु तमामु ज़रूरी आहिनि। सो वालदेन खे रिक्वेस्ट कंदासीं ऐं इल्तिजा बि आहे ऐं उमेद बि आहे त वालदेन पंहिंजे अहसास ज़िमेदारी जो मुज़ाहिरो कनि ऐं 5 साल खां घटि ताईं जो पंहिंजनि ॿारनि जी खे पोलियो जा क़तरा पोलियो जा फुड़ा जेके आहिनि लाज़मी पियारनि, छो त फ़ैसिलो अॼु करिणो आहे अगरि सुभाणे असांजे ॿार खे हलणो आहे। हुन सां गॾोगॾु हिन प्रोग्राम जो खे तावन कयो हो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आसान महीननि जी किस्तुनि ते ख़ूबसूरत प्लॉट्स ॾियनि था पिया। 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में तव्हांखे ऑफर कनि था। अगरि तव्हां इहो इरादो कयो आहे त प्लॉट वठिणो आहे ऐं घरु ठाहिणो आहे, इहे ख़्वाबु ॾिसो था घर ठाहिण जो, त उनखे साबिया करण में GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स तव्हांखे भरपूर तावन करे सघनि था। उन्हनि जो नंबर स्क्रीन ते ईंदो हूंदो, तव्हां उन्हनि खे कॉन्टेक्ट कंदा ऐं उन्हनि खे राब्तो कंदा ऐं अगरि तव्हांखे प्लॉट वठण जो घरु वठण जो तव्हांजो इरादो आहे त बहितरीन ऐं कारआमद ऐं भरोसेमंद जेके आहिनि से GFS बिल्डर्स आहिनि, तव्हां उन्हनि खे कॉन्टेक्ट करे था सघो। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे तावन कयो आहे लाइम लाइट प्रेट वारनि, जेको मूंखे ख़ूबसूरत ड्रेस आहे जेका मूंखे पातल आहे, स्पॉन्सर कई आहे उन्हनि। सो लाइम लाइट जो ही ड्रेस आहे, ॾाढो बहितरीनु ड्रेस, बहितरीनु एलिगेंट इन्हनि जी डिज़ाइनिंग आहे। सिंप्लिसिटीअ खे, सादगीअ खे केॾी ख़ूबसूरतीअ सां डिज़ाइन करे सघिजे थो ऐं उनखे पाए पंहिंजी पर्सनैलिटीअ खे कीअं इनहेंस करे सघिजे थो, इन्हनि पंहिंजे डिज़ाइन जे थ्रू असांखे एक्सप्लेन करे छॾियो आहे ऐं इन जो सबूत बि ॾेई छॾियो आहे। सो इहे जेके ख़ूबसूरतियूं आहिनि इन हवाले सां बि अॼु ॾाढो प्रोग्राम हलियो। हिकिड़ी बज़ाहिरी ख़ूबसूरतियूं आहिनि पर बज़ाहिर ख़ूबसूरत थियण खां गॾोगॾु सभ खां इम्पोर्टेंट ऐं सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो अंदर बि उजागर हुजे, अंदरां बि तव्हां ख़ूबसूरत हुजे। माण्हू अंदरां ख़ूबसूरत हूंदो आहे त उहो नूर ऑटोमेटिकली हुनजे चहिरे ते ज़ाहिर थी पवंदो आहे। इन ई ख़ूबसूरत ॻाल्हि सां गॾोगॾु इजाज़त चाहींदसि मां तव्हांखे ऐं असांजे महिमाननि खे बि मां थैंक यू चवंदसि, थोराइती चवंदसि। ऐं खत्री साहब, थैंक यू फॉर बीइंग विद अस, बहुत खूबसूरत आपकी गायकी रही। ज़रूर आप क्या मैसेज मेरा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें, लाइक करें जी, ज़रूर सब्सक्राइब कंदा, ज़रूर लाइक कंदा। AQ सॉन्ग्स के साईं जन बहितरीन सिंगिंग जो असांखे मुज़ाहिरो ज़बरदस्त 160 सॉन्ग्स तव्हां हिननि जे यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिलंदो, सो तव्हां हिननि खे जॉइन कयो। पर हीअं वक़्तु थियो आहे त भला तव्हां खां हाणे मोकिलाणी वठूं ऐं सुभाणे वरी नवनि महिमाननि सां गॾोगॾु तव्हांखे वेलकम कंदासीं, ख़ूबसूरत कचहरी ख़ूबसूरत टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं। अॼु जो ॾींहुं ॾाढो बहितरीनु ॾींहुं हुयो। वेंदे वेंदे वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर अब्दुल सत्तार ईदी जे जनम ॾींहं खे सेलिब्रेट कंदासीं, उन्हनि खे यादि कंदासीं, छो त इंसानियत जी सभ खां बहितरीनु मिसाल अगरि थी सघे थी त अब्दुल सत्तार ईदी साहिबु आहिनि। उन्हनि खे यादि कयो ऐं इंसानियत जे लाइ थोरी घणी जेका इंस्पिरेशन आहे, जेका बहितरीअ जे लाइ इंस्पिरेशन आहे, उहा तव्हां ऐं असां उन्हनि मां हासिलु करण जी कोशिशि कंदासीं। सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो, मूंखे दुआनि में यादि रखिजो। ॾिसंदा रहो सलाम सिंध। वेंदे वेंदे बादल राय साहिब जो ख़ूबसूरत गानो हला भाई। अपनी आवाज की लर्जिश पे तो काबू पालो, प्यार के बोल तो होठों से निकल जाते हैं, अपने तेवर तो संभालो कि कोई ये न कहे, दिल बदलते हैं तो चेहरे भी बदल जाते हैं। हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह।
मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ। सुबह तक तुझे से बिछड़ कर मुझे जाना है कहाँ। सोचने के लिए एक रात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। अपनी आँखों में छुपा रखे हैं जुगनू मैंने, अपनी पलकों पे सजा रखे हैं आंसू मैंने। मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। की रात मेरा दर्द मोहब्बत सुन ले, आज की रात मेरा दर्द मोहब्बत सुन ले। कपकपाते हुए होठों की शिकायत सुन ले, आज इज़हार ख्यालात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। भूलना था तो ये इकरार किया ही क्यों था, भूलना था तो ये इकरार किया ही क्यों था। बेवफा तूने मुझे प्यार किया ही क्यों था। सिर्फ एक बार, सिर्फ दो चार, सिर्फ दो चार सवालात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह। सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर
मुसाफिर की तरह। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।